सुजावल वेझो सैयदपुर लखपतीन खां ठटे सुजाल जवाबदारनि खे पेशीदे खणी ईंदड़ गाॾी ते नामालूम माण्हुनि जो हमलो जंहिं सबबि 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी विया। 2 जवाबदार सरकारी हथियार खणी फरार थी विया। ख़बर मूजिबि बतीन खां कैदी खणी ईंदड़ गाॾी ते नामालूम माण्हुनि जो हमलो जंहिं सबबि 2 पुलिस एहलकार अज़ीम भुॻियो उस्मान खे टंगुनि में गोली हणी पुलिस एहलकारनि खे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी पुलिस एहलकारनि खे ठटे जी सिविल अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ॿ कैदी रमू मला ऐं गुलाम हुसैन शाह सरकारी असलो खणी फरार थी दुनिया में कामयाब थी विया। होॾां फरार थियल कैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा हणणु शुरू करे छॾिया। होॾां ज़रियनि खां पतो पियो आहे त पुलिस एहलकार पाण में कंहिं मामले तां मुंहंमारी थी हुई जंहिं सबबि पुलिस एहलकारनि हिक ॿिए खे गोलियूं हयूं आहिनि। शहबाज़ मेमन, शाहीन न्यूज़, सुजावल। छा मसलो की छा ॾिठो मसलो असीं हुतां ते वेठा हुआसीं। खेती पार्टी वारी गाॾी बीठी, हुन मां हमरा 2 लथऊं, 6 फेर कयूं, वरी गाॾी खणी हीअं हलिया विया। असीं दौड़ियासीं, हमरा पियो, वरी हुन पुलिस वारे बयानु हुजे असांखे पुलिस वारे रखियो। अच्छा हो कैदी आहिनि जेके पोइ न उहे पुलिस वारा पुलिस वारा? हा उहे पुलिस वारा। भई मरी विया या न टंगू भरू हा ॿिन्ही टंगू ऐं ॻाल्हायूं पिया हींअर। माना कैदी पार्टी हा गाॾी खे कैदी वारी गाॾी कैदी हितां आया पे विया हितां हीअं बि आया, हीअं सुजावल आया। फायर घणा थिया? 6 फायर टंगनि में गोलियूं? हिकिड़े जी त 2 टंगूं ख़तमु आहिनि, बाक़ी हिकिड़ी टंग में कोन्हे, भई हिकिड़ी टंग में।